ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। हैदराबाद में एक्साइज नारकोटिक्स कंट्रोल विंग बियर स्मगलिंग जे कोशिश नाकाम बणाए छॾी। एक्साइज पुलिस चेकिंग दौरान कार मां बियर जा 54 कार्टन हथ करे वरिता। बियर जे 54 कार्टन में 1080 बोतलूं स्मगल कयूं पियूं वञनि। एक्साइज अमलदारनि मूजिबि कार्रवाई दौरान ॿिनि जवाबदारनि अख्तर अली ऐं हारून ख़ान खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वियो हो। अहम ख़बर मां सां शेयर करे रहिया आहियूं। हैदराबाद में एक्साइज नारकोटिक्स कंट्रोल विंग बियर स्मगल जे कोशिश खे नाकाम बणाए छॾियो आहे। एक्साइज पुलिस चेकिंग दौरान कार मां बियर जा 54 कार्टन हथ करे वरिता आहिनि। बियर जे 54 कार्टन में 1080 बोतलूं स्मगल कयूं पियूं वञनि। एक्साइज अमलदारनि मूजिबि कार्रवाई दौरान ॿिनि जवाबदारनि अख्तर अली ऐं हारून ख़ान खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वियो आहे। अहम ख़बर खां अवांखे आगाह कयूं पिया। हैदराबाद में एक्साइज नारकोटिक्स कंट्रोल विंग बियर स्मगलिंग जी कोशिश खे नाकाम बणाए छॾियो आहे। एक्साइज पुलिस चेकिंग दौरान कार मां बियर जा 54 कार्टन हथ करे वरिता। बियर जे 54 कार्टन में 1080 बोतलूं स्मगल कयूं पयूं वञनि। एक्साइज अमलदारनि मूजिबि कार्रवाई दौरान ॿिनि जवाबदारनि अख्तर अली हारून ख़ान खे गिरफ़्तार करे केस दाख़िल कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर आमिर सुप्रो। जी आमिर, कार्रवाई जे हवाले सां वधीक छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, एक्साइज नारकोटिक्स जेको आहे स्मगलिंग करण जी कोशिश नाकाम वठी एक्साइज पुलिस वारा चेकिंग दौरान टोयोटा हाइलैंड मां जेको आहे 54 कार्टन हथ कया आहिनि, जंहिंमें बियर 54 बियर जा कार्टन आहिनि, 1080 ॿियूं बोतलूं आहिनि जेके एक्साइज एंड नारकोटिक्स पुलिस कयूं आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त एक्साइज एंड नारको पुलिस वारा जेको आहे 2 जवाबदार पिणु गिरफ़्तार कया आहिनि, जंहिंमें अख्तर अली आहे, हारून आहे, उन्हनि जे मथां केस दाख़िल कयो आहे। ठीकु आहे, अवांजी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।